नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त खिप्रो में खबर ॾींदा खिप्रो लॻ यूनियन वेझो ॻोठ मोहम्मद इस्माइल चानियो जे ॻोठ में शहीद मुमताज़ चानियो जी पहिरीं वरसी जे मौक़े ते थींदड़ सकाफ़ती मेलो अॼु राति पुॼाणी ते पहुची वियो। सकाफ़ती मेले में अॼु मलाकड़े जो फाइनल मुक़ाबिलो थी गुज़रियो। मलाकड़े जे फाइनल में पहिरियों जोड़ में पहलवान अली दोस्त शर पहलवान गुणेसो भील के दसे फाइनल खटे पहिरियों नंबर रहियो, जॾहिं त ॿिए जोड़ में पहलवान बालम भील पहलवान अब्दुल कादिर चांडियो के मलू दसे ॿियो नंबर रहियो, जॾहिं त टे जोड़ में पहलवान हनीफ कासकेली गफूर कासकेली के मल दसे टियों नंबर रहियो, जॾहिं त मेहमान खास मोहम्मद इस्माइल चानियो पहिरें जोड़ जो फाइनल खटण ते अली दोस्त शर के रोक 5000 ऐं ट्रॉफी इनाम ॾिनो, जॾहिं त ॿिए जोड़ जो फाइनल खटींदड़ पहलवान बालम भील के डॉक्टर मोहम्मद उर्स गजू 3000 रोक ऐं ट्रॉफी इनाम में ॾिनी। टे जोड़ में अरबाब कासकेली पहलवान हनीफ कासकेली के 1000 रोक ऐं ट्रॉफी इनाम ॾिनो, जॾहिं त सकाफ़ती मेले में ॿारनि जे लाइ झूला आवाम जे लाइ खुदा बख्श सोलंगी पारां खाधे पीते जा स्टॉल तोड़े मिठाइन ऐं मुख्तलिफ हुनरनि जा स्टॉल लगाया वया हुआ। मेले में हज़ारे माण्हू शिरकत कई। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।